कंबर ब्यूरो चीफ न्याज हुसैन तुनियो की रिपोर्ट मूजिब कंबर पाकिस्तान मुस्लिम लीग नून यूथ विंग के नौजवानों तरफा बलूचिस्तान में दहशतगर्दन तरफा जाफर एक्सप्रेस ट्रेन ते हमले खिलाफ क्रिकेट ग्राउंड का हथन में प्ले कार्ड खड़ी पाक फौज जिंदाबाद जा नारा हणंदे मुख्तलिफ रोडन रस्तन खां थींदी शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवान मुख्तियार अली मुग़ैरी, इनाम अली भुट्टो, कल्याण दास, अली खान, राहिब अली समेत ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त BLA हिकु दहशतगर्द तंज़ीम आहे जंहिं हमेशह मुल्क के ख़िलाफ़ बग़ावत कई आहे। बलूचिस्तान में जाफर एक्सप्रेस ट्रेन ते हमले कर मासूम शहरियुनि खे निशानो बणायो ऐं जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। अॻवाननि जो वधीक चवणु इहो त असीं हमेशह पंहिंजे पाक फौज सां गॾु आहियूं।